प्रियालो भरिसां गागड़ी ग्राउंड में सुपर लीग क्रिकेट टूर्नामेंट जो आगाज़ कयो वियो। गागड़ी क्रिकेट ग्राउंड में 8 टीमुनि हिस्सो वरितो, जंहिंमें गागड़ी सुपर किंग्स, गागड़ी ग्लेडिएटर्स, गागड़ी रॉयल्स, गागड़ी सक्सेस, गागड़ी ब्लिस, गागड़ी कलंदर, गागड़ी किंग्स, गागड़ी राइज़निंग स्टार हिस्सो वरितो आहे। पहिरें ॾींहुं गागड़ी कलंदर ऐं गागड़ी सुपर किंग्स में सख़्तु मुक़ाबिलो। उन खां पोइ सुपर किंग्स 97 स्कोर ॾेई वियो। ॿी टीम गागड़ी कलंदर 98 स्कोर ठाहे वरितो। मैच खटे वई। रांदीगरनि में ख़ुशी। महिमान ख़ासि उस्ताद नूरुल्ला सहतो ऐं ॿियनि ख़ुसूसी शिरकत करे रांदीगरनि खे दाद ऐं इनाम पिणु ॾिनो। इन मौक़े ते उस्ताद नूरुल्ला सहतो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान रांदीगरनि जो जज़्बो ॾिसी दिलि ख़ुशि थी वई। हर ॻोठनि में क्रिकेट मैच कराई वञे, जीअं नौजवाननि मां बीमारियूं ख़तमु थी सघनि ऐं अस्पतालूं वीरान थी वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।